वाक़िया रमज़ान कोसो नौजवान हो गुनी शहर के अंदर कारोबार कंदो पंहिंजे कारोबार के लिहाज़ खां उन ही पॉइंट क्रॉस कई आहे। पॉइंट ते वेठल पुलिस वारे इतला ॾिनो आहे अॻियां डीपले थाणे ते SHO आहे राजड़ उन हिनखे बाक़ाइदे वार्निंग ॾेई करे इहो डिटेल ॾिनो त हिनखे छॾियो न वञे। वापसी में इनखे सरियाम गोलियूं ईअं तव्हांजी गाॾी ॾिसंदा गाॾी में जेके गोलियूं लॻियूं 10-12 गोलियूं लॻियूं अंदाज़ो माण्हू वही ज़हनी तो लॻाईंदो त ही सॻी स्मगलर ते इंडिया ने क्रॉस कयो इस्लामाबाद पहुचणो आहे हिनखे बम धमाको करणो आहे इन करे हिनखे हिते मारियो वञे। अहिड़ो बेदर्दी सां गोलियूं लॻल हुअनि माना हिकिड़ो सियासी ऐं पुलिस गर्दी एॾी त बेकार थर्ड क्लास जी कई वई आहे SHO। असांजो त इहो मौक़िफ़ आहे न ग़रीब मिसकिन नौजवान सां इंसाफ़ कयो वञे उनखे जेको सो इन SHO ते लाज़िम तौर ते FIR कटी वञे। असांजा कुझु नौजवान आहिनि उनजो लाश जेको वॾी मिठी बाईपास कोयले रोड ते ऐं मिठी जे हाई कोर्ट जे गेट ते पियल आहे उते 250 खां 300 माण्हू गॾु आहिनि। हिते तव्हां माण्हू ॾिसी सघो था 250 खां 500 माण्हू आहिनि बदीन में इंशाअल्लाह उनखे बि जेको सो बंदि कंदासीं जेकॾहिं हिन SHO ते FIR न कटी वई त इहे सभु जा सभु माण्हू असां वञी रहिया आहियूं मिठी ऐं दीपुल जी तरफ़। SSP थरपार करके रिक्वेस्ट करियूं था उनखां अलावा जेके चूंडल नुमाइंदे असांजे तक जा असां उन्हनि खे रिक्वेस्ट कयूं था असांखे रमज़ान खोसे जे लाश जो इंसाफ़ खपे। ॿी सूरत में असां कोर्ट ते धरणो हणी ऐं इंसाफ़ घुरंदासीं इंशाअल्लाह। ये